सिंध जे नाले वारी सियासी समाजी शख्सियत ऐं सीनियर कानूनदान इल्ताफ़ हुसैन सूमरो पंहिंजे ख़िताब दौरान चयो आहे त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो सूमरा इतिहाद जो सरवाण ऐं सरदार सजाद अली ख़ान दराज़ा शरीफ़ राणीपुर तंज़ीमी दौरे ते निकितल आया आहियूं। असां वटि पहुता आहिनि जंहिं संदन वालियान इस्तक़बाल कयो वियो, मथां गुलनि जी वर्खा कयो वई। हुन वधीक चयो त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो अहिड़ो इंसानु असांजो सरदार आहे जंहिं हमेशह न सिर्फ़ु पंहिंजी कम्यूनिटी पर ॿी कम्यूनिटी जेका बि ज़रूरतमंद हूंदी आहे उन जो आवाज़ बणिजी करे उन जा मसाइल बि हल कया ऐं उनखे बुनियादी हक़ूक़ ॾियण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। एडवोकेट इल्ताफ़ हुसैन सूमरो चयो त असां ख़ुशनसीब आहियूं त असांजी इन तंज़ीम में जिते डॉक्टर्स इंजीनियर्स पर हर तबिके सां तालुक़ रखंदड़ दोस्त शामिल आहिनि उते कलमकार सदाम हुसैन सूमरो जहिड़ियूं पिणु शख़्सियतूं असां सां गॾु आहिनि जंहिं जे करे बि असांजी इन तंज़ीम खे वॾी पज़ीराई हासिलु आहे। हुन वधीक चयो त सरदार सजाद अली ख़ान सदाईं अवाम जा मसाइल हल करण में अॻभरो रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो न सिर्फ़ु दराज़ा पर पूरे सिंध में जिते बि सरदार सजाद अली ख़ान वञे थो वालियाना इस्तक़बाल कयो थो वञे, सिंध जी सोखड़ियूं अजरक ऐं टोपियूं पेश कयूं वञनि थियूं। रिपोर्टर सैयद ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, राणीपुर।